अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 344 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 345 किस्त नंबर 88। दोस्तों इन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीअ औरत कैमरा में निहारे रही आहे। दरअसल दोस्तों इहा मिस्टेक हिन औरत जी आहे। दोस्तों ही सभु पंहिंजे सीन में लॻी विया पर हिन औरत जो ध्यानु कैमरा में ई रहिजी वियो, इन करे हीअ बि को वॾी मिस्टेक थी वई। ऐं दोस्तों इन मिस्टेक खे न डायरेक्टर नोटिस कयो न एडिटर नोटिस कयो। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 346 किस्त नंबर 88। दोस्तों इन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढड़ो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र ईंदो। हीउ ॾिसो दोस्तों हिते माइक जो ही नंढड़ो टुकड़ो कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों इहा मिस्टेक माइक मैन जी आहे त माइक मैन इन माइक जे टुकड़े खे हिन कैमरा जी फ्रेम मां परे करे न सघियो, इन करे हीअ बि को वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 347 किस्त नंबर 88। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे, दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं सिज जी रोशनी एक्टर जे चहिरे जी तरफ़ छिकींदो आहे त जीअं एक्टर जो चहिरो रोशन ॾिसी सघिजे। दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हीउ टुकड़ो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। मिस्टेक नंबर 348 किस्त नंबर 88। दोस्तों हिन सीन में बि तव्हां हिते ॾिसो त उहो अछे कलर जो फॉर्म जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं सिज जी रोशनी एक्टर जे चहिरे जी तरफ़ छिकींदो आहे, दोस्तों उन अछे कलर जो फॉर्म जो हिते बि दोस्तों कैमरा जे फ्रेम में हिकु नंढड़ो टुकड़ो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों उन अछे कलर जे फॉर्म जो हिकु नंढड़ो टुकड़ो हिते बि कैमरा जी फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पयूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।